नवदेरो जे भुट्टा लाड़े वटि गॾह गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में 2 ॼणा फौत थिया आहिनि। हादसो पेश आयो आहे नवदेरो वेझो भुट्टा लाड़े वटि गॾह गाॾी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियो। 2 ॼणा इन में फौत थिया आहिनि, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो। हादसे में 30 वरनि जो अब्दुल ख़ालिक महर फौत थी वियो आहे। सलीम महर ऐं मक़सूद महर सख़्त ज़ख़्मी थी पिया। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल नियो वियो, जिते मक़सूद महर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं नवदेरो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, इन हादसे में 2 ॼणा फौत थिया आहिनि, 3 ज़ख़्मी जी हालत की पई ॿुधाई वञे। ये बिल्कुल नवदेरो भरिसां जट भुट्टा लाड़े वटि ॻोठ कादन खां लखी तालके जे ॻोठ कादन खां जंज अची रही हुई, जंहिंसां जट भुट्टा लाड़े वटि गॾह गाॾी ऐं मोटरसाइकिल विच में टकर थियो। टकर जे नतीजे में हिकिड़ो ॼणो अब्दुल ख़ालिक 30 वरनि जो अब्दुल ख़ालिक महर थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे नवदेरो अस्पताल आंदो वियो, जिते हिकिड़े ज़ख़्मी मक़सूद महर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। ॿिए ज़ख़्मी जी बि जंग पघल आहे, जंहिंखे वधीक इलाज लाइ लाड़काणे रेफर कयो पियो वञे, जॾहिं त वारिस 2 मक़तूलनि जा लाश ॻोठ खणाए वञी रहिया आहिनि। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ नूर मोहम्मद। खबर वाक़िर इन्हीं से नवदेरो वेझो भुट्टा लाड़े वटि हादसो पेश आयो। गॾह गाॾी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियण जे नतीजे में 2 ॼणा फौत थिया आहिनि, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे।